नाज़रीन, सिंध जे नव रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टेसूरी वज़ीरनि खां हलफ़ वरितो आहे। सिंध जी नव रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। मैं शर्जील इनाम सदके दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नियत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा। सिंध काबीना हलफ़ खणी वरितो आहे। गवर्नर हाउस कराची में मुनक़द कयल हलफ़ बरदारी तकरीब में गवर्नर कामरान टेसूरी मेंबरनि खे हलफ़ खणायो। मैं शर्जील इनाम सदके दिल से हल्फ उठाता हूँ कि मैं खुलूस नियत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा। कि मैं बहैसियत वज़ीर हुकूमत सूबाए सिंध अपने फ़राइज़ व काराए मनसबी ईमानदारी तकरीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध पुलिस कमिश्नर ऐं ॿियनि शिरकत कई। हलफ़ खणंदड़ वज़ीरनि में नासिर हुसैन शाह, शर्जील इनाम मेमण, सईद गनी, डॉक्टर अज़रा पेचूहो, सरदार शाह, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी, ज़ियाउल हसन लंजार ऐं मोहम्मद बख्श महर शामिल आहिनि। जॾहिं त एहसान रहमान मज़ारी, सलाहकार ऐं नजम सेठी खे मुशीर मुक़ररु कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे तर्जुमान मूजिबि शर्जील इनाम मेमण खे एक्साइज़ एंड टैक्सेशन, ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांजिट ऐं नारकोटिक्स जो कलमदान ॾिनो वियो आहे। तर्जुमान मूजिबि डॉक्टर अज़रा फज़ुल पेचूहो खे सिहत ऐं आबादीअ जे भलाई वारो खाते जो वज़ीर बणायो वियो आहे। सैयद नासिर हुसैन शाह खे तवानाई, मनसूबाबंदी ऐं तरक़ीअ जो कलमदान ॾिनो वियो आहे। सैयद सरदार अली शाह खे स्कूल एजुकेशन ऐं लिटरेसी, कॉलेज एजुकेशन, माइंस एंड मिनरल्स डेवलपमेंट जा खाता ॾिना विया आहिनि। सईद गनीअ खे मकानी इदारा, हाउसिंग, टाउन प्लानिंग, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं ॻोठाणी तरक़ीअ जा खाता ॾिना विया आहिनि। जॾहिं त जाम खान शोरो खे आबपाशी ऐं खोराक जा खाता ॾिना विया आहिनि। ज़ियाउल हसन लंजार खे घरू वज़ारत, कानून ऐं पार्लियामेंट्री मामलनि जो वज़ीर बणायो वियो आहे। मोहम्मद बख्श महर खे ज़रायत, सप्लाई एंड प्राइज़, रांदियूं, नौजवाननि जा मामला, एंटी करप्शन जा कलमदान मिलिया आहिनि। जॾहिं त हाजी अली हसन ज़रदारी खे जेलनि जो वज़ीर बणायो वियो आहे। अल्लाह बख्श ॾिनो ख़ान भयो खे ॿेलनि ऐं झंगली जीवत जो वज़ीर बणायो वियो आहे। जॾहिं त एहसान रहमान मज़ारीअ खे इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन जो सलाहकार बणायो वियो आहे। नजमी आलम खे ह्यूमन सेटलमेंट, स्पेशल डेवलपमेंट एंड सोशल हाउसिंग, लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जो मुशीर बणायो वियो आहे। नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जे बानी जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी। जॾहिं त सुभाणे लाड़काणे पहुची शहीदनि जे मज़ारनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़ींदो। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क खे दरपेश मुआशी मसइलनि जे सबबि पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ऐवान सदर मां जारी कयल बयान मूजिबि मुल्क जे सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठंदो। आसिफ अली ज़रदारी मुल्क खे पेश मुआशी चैलेंजिस सबबि पघार न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पघार न वठण जो फ़ैसिलो मुल्क जे मुआशी हालतुनि खे बहितर करणु आहे। वधीक चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क जे नाणे ते बार न विझण जो फ़ैसिलो कंदे पघार न वठण खे अवलियत ॾिनी आहे। ॿिए तरफ़ सदर आसिफ अली ज़रदारी कराची पहुची मुल्क जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जन्नाह जे मज़ार ते हाज़िरी भरी। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान जे बानीअ जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। आसिफ अली ज़रदारी सुभाणे लाड़काणे पहुची शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो समेत ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरींदो। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु सिंध काबीना जा नवां वज़ीर बि मौजूदु हुआ। वॾे वज़ीर पंहिंजे काबीना समेत क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं दुआ पिणु घुरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह क़ाइद आज़म जी मज़ार ते मौजूदु महिमाननि वारे किताब में पंहिंजा तासुर बि लिखिया। IMF जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुचंदो। वफ़द स्टैंड बाय प्रोग्राम तहत ईंदड़ किस्त जारी करण जे हवाले सां ॻाल्हियूं कंदो। ज़रीन मूजिबि IMF सां ॻाल्हियुनि लाइ 14 खां 18 मार्च ताईं थींदियूं। ॻाल्हियुनि जी कामयाबीअ जी सूरत में $1 अरब जी किस्त जारी करण जो फ़ैसिलो थींदो। ज़रीन जो चवणु आहे त IMF जाइज़ा मिशन जे दौरे दौरान नए कर्ज़ प्रोग्राम बाबति बि ॻाल्हि ॿोल थींदी। ज़रीन मूजिबि नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पाकिस्तान लाइ IMF प्रोग्राम अणटर आहे, ॻाल्हियूं न पर कमु करणो आहे। समूरी तवानाई पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां कढण लाइ इस्तेमालु कबी। मोहम्मद औरंगज़ेब चयो त मौजूदा माली साल 2024 हिकु ॾुखियो साल हूंदो, पर जल्द समूरनि मसइलनि ते ॻाल्हियुनि लाइ मीडिया सां गॾु वेहबो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे।
संदसि चवण आहे त IMF प्रोग्राम में वञणु अणटर आहे। हलंदड़ हफ़्ते IMF सां ॻाल्हियूं शुरू थींदियूं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मौजूदा माली साल 2024 ॾुखियो साल हूंदो। जल्द मसइलनि ते ॻाल्हियुनि जे लाइ मीडिया सां गॾु वेंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मूजिबि पंहिंजी समूरी तवानाई पाकिस्तान जा मसइला हल करण जे लाइ इस्तेमालु कई वेंदी। जमीयत उलमा इस्लाम सेनेट जे नंढी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी जमायत जो ऐलान करे छॾियो आहे। अब्दुल गफूर हैदरी जो चवणु आहे त कोशिशि हूंदी त सेनेट जी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी जो साथ ॾियूं। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी अॻुवान यूसुफ रज़ा गिलानी ऐं नेयर बुखारी जे JUI अॻुवान अब्दुल गफूर हैदरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन दौरान यूसुफ रज़ा गिलानी चयो त JUI वफ़द जे अचण ते ख़ुशी थी आहे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां 2-3 भेरा मुलाक़ात थी, हुन बि गॾिजणी हलण ते ख़ातिरी कराई आहे। पीपल्स पार्टी अॻुवान नेयर बुखारी चयो त सदर आसिफ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते JUI वफ़द सां मुलाक़ात थी आहे। फ़िलहाल सेनेट बाबति ॻाल्हियूं कई वञनि थियूं। JUI अॻुवान अब्दुल गफूर हैदरी चयो त बलोचिस्तान मां 3 सेनेटर्स जूं सीटूं ख़ाली थियूं आहिनि, जंहिं लाइ जमीयत उलमा इस्लाम बलोचिस्तान में पीपल्स पार्टी खां हिमायत घुरी आहे। अब्दुल गफूर हैदरी चयो त 14 मार्च ते थींदड़ सेनेट जी चूंड में पीपल्स पार्टी बलोचिस्तान जी सीटुनि ते JUI जी हिमायत कंदी। सिंध जो नओं चीफ सेक्रेटरी आसिफ अदर शाह खे मुक़ररु कयो वियो आहे ऐं अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर फ़खर आलम खे बदिली कयो वियो, जंहिंजी जाइ ते आसिफ हैदर शाह खे मुक़ररु कयो वियो आहे। आसिफ हैदर शाह मौसमियाती तब्दीली बाबति वफ़ाक़ी सेक्रेटरी रही चुको आहे। ग्रेड 22 जो आसिफ हैदर शाह कमिश्नर कराची बि रही चुको आहे। आसिफ हैदर शाह 1993 में सिविल सर्विस ऑफ पाकिस्तान में शमूलियत अख्तियार कई हुई। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जा साहिबज़ादा ऐं वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जा भाउर हुसैन नवाज़ ऐं हसन नवाज़ लंडन खां लाहौर पहुची विया। ज़रीन मूजिबि नवाज़ शरीफ़ जाती उमराह पहुचण ते पंहिंजे पुटनि जो इस्तक़बाल कयो। वाज़ह आहे त हुसैन नवाज़ हसन नवाज़ काफ़ी अरसे खां लंडन में मौजूदु हुआ। कुझु ॾींहं अॻु इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में 3 रेफरेंस में नवाज़ शरीफ़ जी साहिबज़ादनि हसन ऐं हुसैन नवाज़ जा गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं हुयूं। हसन ऐं हुसैन नवाज़ जे वकील जो चवणु हो त उहे पाकिस्तान अची एहतसाब अदालत में पेश थियणु चाहिनि था, जंहिंखां पोइ अदालत अल अज़ीज़िया फ्लैगशिप ऐं एवनफील्ड रेफरेंस में उन्हनि जा गिरफ़्तारी ऐं जा दाइमी वारंट मुअत्तल करे छॾिया हुआ। एहतसाब अदालत दिसंबर 2017 में लगातार गैर हाज़िर रहण ते हसन ऐं हुसैन नवाज़ खे बाज़ाब्ता तौर ते इश्तिहारी करार ॾिनो हो। हैदराबाद में क़त्ल कयल युसरा बतूल वारे मामले जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठंदे संदसि ज़ख़्मी भाउ जो बहितर इलाज कराइण जी हिदायत कई आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह हैदराबाद में जुनूनी शख़्स हथां शागिर्दियाणी युसरा जे क़त्ल ऐं संदसि भाउ आकाश जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर ज़ख़्मी थियल नौजवान आकाश पठाण जो सरकारी ख़र्च ते बहितरीन ख़ानगी अस्पताल मां इलाज कराइण जी हिदायत कई आहे। ॿिए पासे न्याणी युसरा जे वारसनि वाक़े बाबति जांच में पुलिस जी सुस्तीअ ते मायूसीअ जो इज़हार कयो आहे। मक़तूल न्याणी जे चाचे अल्ताफ़ पठाण जो चवणु हो त केस जी जांच में पुलिस सुस्ती ॾेखारे रही आहे। संदन न्याणीअ खे बेगुनाह क़त्ल करे नौजवान खे ज़ख़्मी कयो वियो, पर जवाबदार जे आपघात खे जवाबु ॾियण लाइ पुलिस ख़ामोश थी वेठी आहे। उन्हनि चयो त वाक़े जो मुख़्तलिफ़ रुखनि खां जाइज़ो वठी खेनि इंसाफ़ ॾियारियो वञे। वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ सां पाक बहरिया जे सरबराह एडमिरल नवीद अशरफ मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान पाक बहरिया जे सरबराह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वज़ीर आज़म जो उहिदो संभालण ते मुबारकबाद ॾिनी। इन मौक़े ते पाकिस्तान नेवी जे पेशावराणे मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पाक फ़िज़ाइया जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू मुलाक़ात कई हुई, जंहिंमें पाक फ़िज़ाइया जे पेशावराणे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पाक फ़िज़ाइया जे सरबराह बि वज़ीर आज़म खे उहिदो संभालण ते मुबारकबाद ॾिनी हुई। वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तारड़ इतलात ऐं नशरियात वारी वज़ारत जे उहिदे जी चार्ज संभाले वरिती। पंहिंजे हिकु बयान में अताउल्लाह तारड़ चयो आहे त इतलात वारी वज़ारत जा दरवाज़ा सहाफ़ी बिरादरी जे लाइ खुलियल रहंदा। हुन चयो त हुकूमत ऐं मीडिया विच में नाता मज़बूत करण जी ज़रूरत आहे। हुकूमत जे क़दमनि ऐं पॉलिसियुनि खे अवाम ताईं पहुचाइण लाइ मीडिया सां गॾिजी कमु कंदासीं। अता तारड़ चयो त मीडिया अवाम ऐं हुकूमत विच में पुल जो किरदारु अदा करे थी। मनसूबाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल चयो आहे त मुल्क जी जटादार तरक़ीअ लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त सियासी बहराननि सबबि तरक़ियाती मनसूबा मुतासिर थी रहिया आहिनि। हुन चयो त असांखे कर्ज़नि जी वापसीअ लाइ 7,500 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे। वधीक कर्ज़ खणी ख़र्च पूरा करे रहिया आहियूं, पर कर्ज़नि सां का बि मईशत मुस्तहकम नथी थी सघे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त चीन पाकिस्तान खे 5 नवां सीपेक कॉरिडोर ठाहिण जी आश कई आहे।
इलेक्शन कमीशन असासा ज़ाहिर न करण जे मामले में खैबर पख्तूनख्वा जे वरी वज़ीर अली अमीन गंडापुर के नोटिस जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन जे बरखनी बेंच खैबर पख्तूनख्वा जे वरे वज़ीर अली अमीन गंडापुर बाबति लिखत में मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कयो। अली अमीन गंडापुर के डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर हथां नोटिस जारी कयो वियो आहे। नोटिस JUI अॻवान मोहम्मद कफ़ील जे दरख़्वास्त ते जारी कयो वियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार मूजिबि DI खान में 735 केनाल एराज़ी अली अमीन गंडापुर जे नाले ते आर्जी तौर ते ट्रांसफ़र कई वई, जंहिंजो असुल मालिक आसिफ खान हो। वज़ीर आला KP उन ज़मीन खे विकिणी गाॾी वरिती हुई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणो त ग़लति बयानीअ ते अली अमीन गंडापुर सूबाई असेंबली जी सीट जे लाइ अहल नाहे। इलेक्शन कमीशन पारां अली अमीन गंडापुर खे 26 मार्च ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर जे साम्हूं पेश थियण जे लाइ नोटिस जारी कयो वियो आहे। मौसम जे हवाले सां मांखे आगाह कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पवण सबबि कणिक जे तयार फ़सुल खे नुक़सान जो इम्कान आहे। शिकारपुर लाड़कानो ऐं ॿियनि शहरनि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति पवण सबबि बिजली जो निज़ाम डामाडोल थी वियो, जेका बाद नसीराबाद, डोकरी, मोहनजोदड़ो, वगण, बाडरे, वारे ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति सबबि मौसम वणंदड़ थी वई। जाफ़राबाद, हुमायूं शरीफ़, लालू राइंक, दोदापुर, फरीदाबाद में बरसाति सबबि थधि में वाधि थी वई। रतोदेरो, ठुल्स, टारजा, अहमदपुर, ठारूशा, कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में बरसाति पवण सबबि हेठां वारे इलाइक़नि में पाणी भीजी वियो। नौशर फ़िरोज़, खैरपुर, भिरिया रोड, राधण, बोस्तारवड़ा, कुबू सईद खान, हेंगोरजा में तेज़ बरसाति पवण सबबि मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसाति सबबि फ़सलनि खे नुक़सान पहुचण जो इम्कान आहे। केटी बंदर वेझो हजामड़ो क्रीक वटि ऊन्हे समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 14 मल्हान मां वधीक 3 ॼणनि जा लाश हथकाया विया, जंहिं बाद हथायल लाशनि जो अंग 13 थी वियो, जॾहिं त हिकु मुहाणे जी ॻोल्हा जारी आहे। ज़िला इंतज़ामिया, पाक नेवी, मेरीटाइम ऐं ETC रेस्क्यू टीमुनि समुंड में ॿुॾी वियल वधीक 3 ॼणनि जा लाश हथ करे वरिता। ETC इंतज़ामिया जो चवणु आहे त लाश कराची उमाणिया विया आहिनि, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि मर्ड वारसनि हवाले कया वेंदा। फिशर फोक अॻवान यास्मीन शाह जो चवणु आहे त हथायल 3 लाश गॾियल हुजण सबबि मल्हान जी सुञाणप अञा ताईं नथी सघी आहे। वाज़ह रहे त कुझु ॾींहं अॻु उन समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 14 ॼणा ॿुॾी विया हुआ। गाजी खावर थाणे ते ज़्यादती बाद क़तल कयल नेगरीअ जे क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल नेगरी जे चाचे जे फ़रियाद ते शबीना खोसो जे क़त्ल जो केस अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। फ़रियादी FIR में मौक़िफ़ अख़्तियार कयो त ज़्यादती करण बाद जवाबदारनि नींगरीअ खे क़त्ल करे संदसि लाश फ़सुल में उछलाए छॾियो हो। वाज़ह रहे त कुझु ॾींहं अॻु जवाबदारनि नींगरीअ खे अगवा करे ज़्यादतीअ बाद खेसि क़त्ल कयो हो। दोदापुर वेझो हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। ॻोठ बदर लोहर वासी रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान मोहम्मद आचर लोहर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। नौजवान जो लाश घर पहुचाइण ते घर भातियुनि में कोहराम अची वियो। वाज़ह रहे त 2 ॾींहं अॻु नौजवान मोहम्मद आचर लोहर माइटनि जी शादी दावत में शिरकत लाइ लाड़काणो वञी रहियो हो त धामरा लाड़ी वटि हादसे में ज़ख़्मी थी पियो हो। SSP शिकारपुर मोहम्मद इमरान ज़िले में हलंदड़ ऑपरेशन जो जाइज़ो वठण लाइ जागण ऐं जानवा जे कचे वारनि इलाइक़नि जो दौरो कयो। SP शिकारपुर मोहम्मद इमरान खान पुलिस ऑफिसर्स खे ऑपरेशन वधीक तेज़ करण जो हिदायतूं कयूं। SSP शिकारपुर जो चवणु हो त गढ़ी यासीन सुल्तानकोट में ऑपरेशन दौरान केतिरनि ई शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन जी पुछागाछा कई पई वञे। हुननि चयो त DIG लाड़काणे जी हिदायतुनि ते मुख़बिन जी बाज़ाबे लाइ टारगेटेड ऑपरेशन कयो पियो वञे। गौसपुर पुलिस पारां कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले दौरान मुग़वीअ खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस चवे थी कचे वारे इलाइक़े में ॾुआरियुनि सां मुक़ाबले बाद नौजवान मुनवर चने खे बाज़ियाब कराए वरितो आहे। वाज़ह रहे त ॻोठ नियाल जाफ़री मां अणॼातल हथियारबंद नौजवान मुनवर चने खे मुबैना तौर ते अगवा करे विया हुआ। वेलकम बैक नाज़रीन। मटियारी जे डिप्टी कमिश्नर आवाज़ TV ते वधंदड़ महांगाई जी ख़बर नशर थियण जो नोटिस वरी छॾियो आहे। DC लाल ॾिनो मंगी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे आम वाहिपे जे शयुनि जा अघ मालूम कया। उन मौक़े ते DC लाल ॾिनो मंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जो दौरो करण जो मक़सदु रेट लिस्ट ते दुकानदारनि खां अमल कराइणु आहे। उन दुकानदारनि खे चयो त दुकाननि ते रेट लिस्ट लॻाई वञे त जीअं सरकार जेको अघु मुक़ररु कयो आहे उन ते अमल दरामद बि थी सघे। टनजाम ज़रे यूनिवर्सिटी में 3 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ उस्तादनि एहतजाज कयो आहे। उस्तादनि पारां डॉक्टर ख़ालिद टालपुर, डॉक्टर अहमद नवाज़ तुनियो, डॉक्टर कविता, डॉक्टर राजेश कुमार, डॉक्टर फहद नज़ीर खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो जा उस्ताद 3 महीननि खां पघारुनि खां महरूम आहिनि। सदन बचड़ा बुक काटे रहिया आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार ज़र यूनिवर्सिटी टनजाम ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोर जा VC आहिनि। हुननि सिंध गवर्नमेंट खे अपील कई आहे त लाड़काणे यूनिवर्सिटी लाइ घुर्बल फंड जल्द खां जल्द जारी करे उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि। कोट डिजी में असिस्टेंट कमिश्नर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कंदे वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंड मुक़ररु करे छॾिया आहिनि।
एसी वकार अहमद कलवड़ कोट डीजी कोट बंगलो शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में फल फ्रूट ऐं ॿियनि आम वापे जे शयुनि जा अघ मालूम कया। असिस्टेंट कमिश्नर चयो त रमज़ान उल मुबारक जे महीने में हथरादू महांगाई बर्दाश्त न कई वेंदी, वधीक अघ वठंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सखर में मक़तूल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अब्बासी बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। अब्बासी बिरादरी जे माण्हुनि पारां कमरदीन अब्बासी, बदरुद्दीन, सजाद अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सदरुद्दीन अब्बासी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त जवाबदारनि बेगुनाह संदन नौजवान सदरुद्दीन अब्बासी खे क़त्ल कयो हो। मुज़ाहिरीन चयो त केस दाख़िल हुजण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। उन्हनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौजवान जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। साॻी वेझो हारियुनि जे हक़नि लाइ जिदोजहद कंदड़ सिंध हारी कमेटी जी अॻुवाणी मरकज़ी सदर चाचा मोहम्मद इस्माइल कुरैशी जी 15वीं वरसी मल्हाई वई। ॻोठ मोहम्मद हसन कुरैशी में चाचा मोहम्मद इस्माइल कुरैशी जी वरसी जी तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि पारां कामरेड मोहम्मद इस्माइल कुरैशी खे भेटा पेश कई वई। अॻुवाणनि जो चवणु त हुकूमत अवाम मथां टैक्स लॻाए परेशान करे छॾियो आहे। उन्हनि चयो त अशराफिया मुल्क जे वसीलनि ते क़ाबिज़ आहे, जेके नथा चाहिनि त हारी तरक़ी कनि। बदीन मां ख़बर शामिल कंदासीं। बासरनि जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ आथेला बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कयो। आथेला बिरादरी जे माण्हुनि पारां अली गुलाम आथेलो, अब्दुल हमीद मजीद, अब्दुल कादिर आथेलो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त बासरनि पारां संदन ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। असांजो पाणी पिणु बंदि करे कूड़ा केस दाख़िल करे परेशान कयो पियो वञे। उन्हनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी संदन ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़तमु कराए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, नामियारे मज़ाहिया अदाकार अली गुल मल्हा आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सुप्रो सां वीचार वंडिया आहिनि। अचो त ॾिसो। जी बिल्कुलु, असां सां अली गुल मल्हा मौजूदु आहे, जेको इंतिहाई पूरी दुनिया में मशहूरु। अली गुल साहब, हिन मशहूरी खां पोइ कीअं था सम्झो उहे ई सिंधी माण्हुनि जे लाइ मोहबत आहे या थोरो तब्दील बि थींदो? साईं, मोहबत त मुंहिंजी अञा वधी आहे, पंहिंजनि जे लाइ त एॾी वधी आहे जो यकीन कयो इहे माण्हू आहिनि जंहिं मूंखे मंज़िल ॾिनी आहे। बसि अलाह साईं उन्हनि खे, उन्हनि जा जेके ख़्वाहिशूं आहिनि मौला साईं उन्हनि जूं पूरियूं कंदो, जिन मूंखे एतिरो मथे पहुचायो, इज़तूं ॾिनियूं। ऐं उर्दू जो कमु तमामु घणो मुंहिंजे पाइपलाइन में आहे। हाणे बि ग्रीन टीवी ते मुंहिंजो ड्रामो उर्दू में अचे पियो जेको रमज़ान में हलंदो। ऐं फिल्म बि तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, यासर भाई जी फिल्म आहे, यासर नवाज़ जी, जेकी अॻिली ईद ते रिलीज़ थींदी। उन जे कम सां बि हाणे रमज़ान में शुरू थींदासीं। हर माण्हू ख़ुशि आहे, ॿार बच्चो जिथे किथे भले भले लॻी पई आहे। एॾी मशहूरी अली गुल जी। ऐं अली गुल पूरी दुनिया में, बल्कि दुबई छा पर पूरी दुनिया में मिलियन में तव्हां जूं जेके वीडियो को बि चैनल करे थो वञे उहे हलियूं थी वञनि। हर सिंधी माण्हू ॾिसी करे लाइक करे थो। छा पैगाम माण्हुनि लाइ? उन लाइ मुंहिंजी ही जुमर आहे, ओ खटी आयो ख़ैर सां आओ जमालो, मुंहिंजो जमालो सिंध में सां आओ जमालो। नाज़रीन, ठारूशा शहर में रमज़ान जो महीनो शुरू थींदे नफ़ेखोरनि दुकानदारनि हथरादू महांगाई करे ग़रीब अवाम ऐं मज़दूर तबिके जी चेल चिबी करे छॾी आहे, पर ज़िला इंतिज़ामिया को तहरुक न वरितो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे इख़्तियार अली सोलंगी। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ठारूशा शहर में, जिते रमज़ान जो भलारो महीनो शुरू थींदे जेको महांगाई जो जेको जिन आहे उहो बोतल में ॿाहिरि निकिरी आयो आहे। अटो, गिहु, खंडुपती, फ्रूट, सब्जी समेत खाइण पीअण जेके शयूं आहिनि उन्हनि जा मुनाफ़िक़ोरनि दुकानदारनि रेट बीणा टीणा करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे ग़रीब, दिहाड़ीदार, मज़दूर तबिको ऐं रोज़ेदार जेको आहे उहो सख़्तु परेशान आहे। उन सिलसिले में शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? We are not getting proper rates of fruits and different things which we use on daily basis, like cooking oils and other things. Cannot understand how people are increasing these rates. It looks like they were waiting for Ramzan Sharif. So I request Assistant Commissioner Birya to kindly counter these mafias and help poor people in this inflation. असां वटि हिते लोकल इंतिज़ामिया खां वठी असिस्टेंट कमिश्नर ख़ामोशीअ रोज़ो रखियो वेठो आहे। हिते असां वटि हींअर रोज़ा हिते एतिरो परेशान आहिनि, जिन खे फ्रूट जेको काल्ह असां वटि 100 रुपया किलो हुयो, अॼु उहो महांगो करे 200 रुपए ते खपाइण लॻा आहिनि। ऐं जेके गिहु, चांवर, तेल, सब्जियूं जेके हुयूं डबल महांगियूं करे ऐं हिते वॾो अवाम खे परेशान कया। कल्ह पटाटो मिले पियो 40 रुपया किलो, अॼु 80 रुपया किलो थी वियो आहे। रमज़ान शरीफ़ जो महीनो अची वियो आहे त असां में इहा हैसियत न आहे जो असां फ्रूट वठी सघूं। रमज़ान शरीफ़ ईंदे ई ठारूशा में जेको महांगाई हथरादू कई वई आहे, अञा रमज़ान जी शुरूआत ई न थी आहे त हथरादू रेट लॻाया विया आहिनि। पटाटा 40 वारा 80 रुपया किलो था हलनि,
बसर 300 रुपया किलो बि था हलनि, टमाटा 200-250 किलो बि था हलनि ऐं एसी असांजो भिरा वारो साहब सुतो पियो आहे। तव्हां शहरनि जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणो हुयो त मुनाफ़िक़ोरनि दुकानदारनि जेके खाइण पीअण जूं शयूं आहिनि उहा हथरादू महांगाई करे उन्हनि जा रेट बीणा करे छॾिया आहिनि। त हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असिस्टेंट कमिश्नर भिरिया जेको आहे उहो ऑफिस खां निकिरी ॿाहिरि दुकानदारनि जो विज़िट करे ऐं रेट लिस्ट ते अमल कराए त जीअं ग़रीब गुरबो सामान वठी सघे। कैमरा टीम सां गॾु अख्तियार अली सोलंकी, आवाज़ टीवी, ठारू। नाज़रीन, हैदराबाद जी ज़िले इंतज़ामिया हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल दरामद जे लाइ कार्रवायूं कयूं। इन हवाले सां नाजायज़ मुनाफ़िक़ोर कंदड़ 20 दुकानदारनि खे गिरफ़्तार कयो। तफ़सील नसीर चनाज हिन रिपोर्ट में। डिप्टी कमिश्नर हैदराबाद तारिक कुरैशी, ADC 1 नजीबुर रहमान जमाली ऐं असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद अब्दुल वाहिद चन्ना मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल दरामद लाइ किराने जे दुकाननि, सब्ज़ी ऐं फ्रूट फ्रोशन समेत गोश्त जा अघ मालूम कया। दुकाननि ते रेट लिस्ट पुछा करे अघनि जो जाइज़ो वरितो। नसीम नगर, अलमदार चौक, चांजा ॻोठ ऐं हैप्पी होम समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाजाइज़ मुनाफ़िक़ोरी कंदड़ 20 खां वधीक दुकानदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। DC ऐं ॿियनि रमज़ान ऑर्डिनेंस जी भञकड़ी करण ते हिकु होटल खे पिणु सील कराए छॾियो। उन मौक़े ते DC तारिक कुरैशी आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त हर सूरत में आवाम खे रिलीफ मुहैया करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। रमज़ान जो मुबारक महीनो आहे। मां डिप्टी कमिश्नर विद ADC 1 ऐं AC कंसर्न हर तालुके में वञा पियो ऐं जेके आइटम डेली यूज़ जा आहिनि, दालूं आहिनि, सब्जियूं आहिनि, फ्रूट्स आहिनि, अटो आहे, उन ते असां क्रैकडाउन कयूं था सॼे हैदराबाद। रेट लिस्टूं असांजूं किराना जूं एवरी 15 डेज़ निकिरंदियूं आहिनि। असां रमज़ान खां अॻु में उहा ॾेई चुका आहियूं। मिल्क जी क़ीमत साॻी आहे, 200 रुपया किलो। फ्रूट्स वेजिटेबल्स लाइ मुंहिंजा असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार का डेली बेसिस ते वेंदा आहिनि, सब्ज़ी मंडी में बीहंदा आहिनि ऐं उतां बाक़ाइदा रेट्स फिक्स थींदा आहिनि ऐं उहे रेट मिलंदी बि आहे। डिप्टी कमिश्नर हैदराबाद ऐं असिस्टेंट कमिश्नर कासमाबाद दुकानदारनि खे सरकारी रेट लिस्ट ते अमल करण जूं सख़्त हिदायतूं कयूं आहिनि। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु नसीर चना, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।